ओम शांति। हाणे 2 मिंट बाबा की याद था करो। मां आत्मा ब्रुकुटी जे विच में वेठी आहियां। मुंहिंजी आत्मा चुकी निराकार परमात्मा हाणे मां आत्मा निराकार बाप की याद थी करा। बाबा जा मां वाक्य थी ॿुधां जेका श्री बाबा ब्रह्मा जे तन में अची करे ॿुधाया अथई। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, मां हाणे तव्हांखे सम्झानी ॾियण आयो आहियां। ॿार ॼाणंदा आहिनि न कि बाबा दुनिया जे बारे में, ख़ासि भारत आम सॼी दुनिया जे बारे में असांखे ॿुधाए थो कि भारत ई सोने जी चिड़िया हुई। असां हिते सोनो हीरे जो सभु कुझु हुयो। हाणे इहे भारत ई दुखी कंगाल थियो आहे। ख़ासि भारत आम सॼी दुनिया। इहा ख़बर तव्हांखे सभिनि खे ॾियणी अथव कि हाणे परमात्मा वरी खां हिन भारत खे सोने जी चिड़िया ठाहिण आयो आहे। ये ख़ुशख़बरी जी ॻाल्हि सभिनि खे ॿुधाइणी आहे। भारत वरी खां स्वर्ग ठहे थो। केरु थो ठाहे? निराकार परमात्मा। हाणे निराकार कीअं ठाहींदो? ज़रूर साकार तन में अची करे ठाहींदो न। ऐं पोइ हुन जा मददगार बि खपनि। त बाबा हाणे हिन दुनिया खे स्वर्ग ठाहिण आयो आहे। भारत में बाप जेके हेवनली गॉड फादर चईंदा आहियूं, निराकार परमात्मा आयो आहे स्थापना करण। तव्हां ॿारनि खे मां डायरेक्शन थो ॾियां कि इहे ख़ुशख़बरी सभिनि खे सुठी रीति ॿुधायो। हर हिक खे पंहिंजे धर्म जी तात रहंदी आहे न। त हाणे असांखे बाबा पंहिंजो असली धर्म ॿुधायो अथई, त असांखे बि तात लॻी हुजणी खपे कि असांखे इहा ख़ुशख़बरी सभिनि खे असां कीअं ॿुधायूं कि असांजो असली धर्म आदि सनातन देवी देवता धर्म। छो जी असां देवी देवताउनि खे यादि था करूं, उन्हनि जी भक्ति था करूं, उन्हनि जा मंदिर आदि ठाहे करे उन्हनि जी मूर्तियुनि जी पूजा आदि भोग आदि लॻायूं था, त बराबरि असां ई हुनजे धर्म जा आहियूं न। ऐं उहो धर्म जी स्थापना वरी खां बाबा करण आयो आहे हिन दुनिया में। सूर्यवंशी देवी देवता धर्म जी स्थापना ऐं चंद्रवंशी घराने जी स्थापना बाबा करण आयो। देवी देवता धर्म में 2 घराना हूंदा आहिनि, सूर्यवंशी ऐं त्रेता वारो चंद्रवंशी। असल में देवी देवता सूर्यवंशी खे ई चईंदासीं, चंद्रवंशी खे न चईंदासीं। छो जी 14 कला थी विया न उहा। त बाबा चए थो कि ख़ुशख़बरी घड़ी घड़ी पंहिंजे अंदरि बि यादि करे हिनखे ख़ुशि थींदा रहो कि हाणे बाबा असांजे लाइ एॾी सुठी दुनिया जी स्थापना थो करे। बाबा चए थो त दुख जी ॻाल्हियूं भुलिजी वेंदव। जॾहिं ख़ुशी जी ॻाल्हि घड़ी घड़ी यादि कंदा आहियूं त दुखनि जी ॻाल्हियूं आपे ई भुलिजी वेंदा आहियूं न। पोइ ख़ुशी जी ॻाल्हियूं ई यादि रहंदियूं आहिनि। त इहे ॿार कॾहिं अंदरि ख़ुशी लॻंदी असांखे जॾहिं असां घड़ी घड़ी यादि कंदासीं कि हाणे उहो दुनिया आई कीअं आई। तव्हां ॿारनि खे बाबा कोई तकलीफ़ थोरी थो ॾे। ॾिसो, कुझु नयो घर ठाहिणो हूंदो आहे, नयो कुझु ठाहिणो हूंदो आहे त माण्हू केॾो सुबुह राति ॾींहुं हुनखे इहा ई टेंशन रहंदी अथसि कि कीअं कंदासीं, कीअं ठहींदो। जेसि ताईं ठहे न सॼो ॾींहुं हुनजे बारे में सोचंदा आहियूं, ईअं करूं उअं करूं। हिते त बाबा चए थो एॾी पूरी नई दुनिया ठहे थी त बि तव्हांखे कोई मां तकलीफ़ नथो ॾियां। सिर्फ़ु असांखे छा थो चए कि स्वयं खे पहचानो, मूंखे निराकार रूप में यादि करो, पंहिंजो बुद्धि जो योग मूंसां लॻायो निराकार सां, कि साकार सां हाणे बुद्धि योग न लॻायो। त बाबा चए थो हिन में कोई तकलीफ़ जी ॻाल्हि आहे? बाप खे यादि करे ॿार कोई तकलीफ़ आहे हिन में? त ॿारनि खे सदैव स्मृति में रहणो खपे कि भारत खे असां स्वर्ग था ठाहियूं। हुनजे लाइ पहिरियों स्वयं खे परिवर्तन करणो पवंदो। बेहद जो बाप बेहद जो वरसो थो ॾे। ये लक्ष्मी नारायण जो चित्र ॾिसी करे तव्हांखे हर्ष थियणो खपे कि असां हिननि जी दुनिया में था वञूं।
इन्हनि जहिड़ो बाबा असांखे ठाहे थो। ॼाणंदा आहियो न कि हाणे असां केॾा, असांजी चलन केॾी जंगली थी वई आहे। तव्हां ॾाढा वॾे धर्म जी आत्मा आहियो, लेकिन हाणे तव्हांजी छा हालत थी अथव। पंहिंजे पाण खे पहचानियो अथव न। हाणे मां तव्हांखे बंदर खां मंदर लाइक़ु थो ठाहियां, देवी देवताउनि वांगुरु थो ठाहियां। कीअं थो ठाहियां? तव्हांजी चलन सुधारे करे, तव्हांजो सुभाउ संस्कार, उथणी वेहणी, खाइणी पीअणी, हलणी, इन्हनि सभिनि खे सुधारां थो। इन सां ई तव्हां देवी देवता ठही वेंदव। केतिरी वंडरफुल ॻाल्हि आहे न। एतिरी सहज तरीक़े सां असां एॾे वॾे पद जी प्राप्ति था करूं, जंहिंजे लाइ माण्हू एॾो तप कंदा आहिनि कि असां इहे ॾिसूं, देवी देवताउनि जो साक्षात्कार करूं, ईअं करूं। ऐं उहो सभु कुझु असांखे बाबा एॾो सहज तरीक़े सां थो ॾे। तॾहिं त भॻवान खे, शिव बाबा खे भोलेनाथ चईंदा आहियूं न। छो जो बाबा ॾाढो भोलो आहे। ईंदो कहिड़ी दुनिया में आहे, असांखां छा वठंदो आहे ऐं ॾे छा थो। असांखां छा थो वठे? बुरायूं, विकार, दुख, अशांति, इहे ई त वठे थो। चए थो न, पंहिंजे पुराणे हिन देह जी संबंध पदार्थ आदि सां मोह कढो, इहे सभु मूंखे ॾियो पंहिंजे मन सां, ऐं मूंखे यादि करो। मां तव्हांखे ॿुधायांव थो कि कीअं हिन दुनिया में रही करे बि तव्हां दुखनि खां परे रहिजो। त ॿारनि खे नशो कॾहिं चढ़ंदो? जॾहिं घड़ी घड़ी यादि कंदासीं। सभिनि जे कन में इहा ॻाल्हि ज़रूरु वञणी आहे कि असां आत्मा आहियूं, असांजो बाप परमात्मा आहे। हुन परमात्मा खे यादि करो त दुख दूरि थिए। पाइणी त आहे सही, तंहिंखां सुठो असां ई छो न ॿुधाए छॾियो। त बाबा चए थो विश्व जी सर्व आत्माउनि खे इहा ॻाल्हि ॿुधाइण में ज़रूरु ईंदी। त ॿियो काथां माण्हू, असांजा ई परिवार वारा ॿियो काथां ॿुधनि, इन करे त असां ई त उन्हनि खे ॿुधायूं न, ताकी उन्हनि जो बि उद्धार थी वञे। भारतवासियुनि खे इहो पतो न आहे कि असांजो असली धर्म आहे आदि सनातन देवी देवता धर्म। उहो धर्म कीअं रचियो हुयो, कॾहिं रचियो, उहो धर्म हाणे काॾे हो, कंहिंखे कुझु बि पतो न आहे। पूजा करनि था देवी देवताउनि जी, लेकिन उन धर्म जे बारे में कंहिंखे पतो न आहे। चित्र आदि आहिनि, मंदर आदि ठाहे रखनि था, उन्हनि जा जन्म ॾींहुं, उन्हनि जो त्योहार मल्हाइनि था, लेकिन इहे काॾे आहे? असां इन्हनि खे छो था मञूं? असांजो इन सां छा संबंध आहे? असां इन्हनि जी मूर्तियूं घर में छो था रखूं? हेॾा मंदर छो था ठाहियूं? कुझु बि न पतो आहे। कॾहिं हुया, हाणे कॾहिं ईंदा, कुझु बि न पतो आहे। ॾिसो, जंहिंसां आत्मा जो संबंध हूंदो आहे उनखे त आत्मा घड़ी घड़ी यादि कंदी आहे न। जंहिंसां मुंहिंजो आत्मा खे प्राप्ति थी थिए, मां आत्मा त उनखे ई यादि कंदमि न। त ज़रूरु मूंखे इन्हनि खां कुझु प्राप्त थियो हुयो, तॾहिं त मां इन्हनि खे यादि थी करां, लेकिन छो थी करां इहे न पतो आहे। हाणे बाबा असांखे हर हिकु ॻाल्हि ॿुधाए थो। बाबा चए थो इहा ख़ुशी जी ॻाल्हि ॾाढी ख़ुशी सां सभिनि खे ॿुधायो। पंहिंजे धर्म जी स्थापना थिए थी त ख़ुशि थियणो खपे न। ब्रह्मा द्वारा बाबा स्थापना थो करे, त सभिनि खे ख़ुशख़बरी ॿुधायो। इहे राधे कृष्ण ई वरी खां इहे दुनिया में अचण वारा आहिनि। स्वयंवर खां पोइ इहे ई लक्ष्मी नारायण ठहींदा। माण्हुनि खे त इहो बि न पतो आहे राधे कृष्ण जो आख़िर हिक ॿिए सां संबंध छा हुयो ऐं कॾहिं हुयो। भल मंदर आदि ठाहिनि था, लेकिन हिननि जो आपस में छा संबंध हुई? इहे काथां जा ॿई रहण वारा आहिनि, ऐं पोइ इन्हनि जो ई स्वयंवर खां पोइ इहे ई लक्ष्मी नारायण ठहिया, इहो बि न पतो अथनि। ॾिसो केॾो मुंझारो थी वियो आहे न। त अहिड़े मुंझ वारे माण्हुनि खे वरी खां ज्ञान ॾियण बाबा आयो। बाबा चए थो हिन समय भल मनुष्य जी सूरत मनुष्य जहिड़ी आहे, लेकिन सीरत कीअं थी वई आहे? बंदर में थी वई आहे। हाणे तव्हांजी शक्ल मनुष्य जी आहे ऐं सीरत देवी देवताउनि जी ठहे थी न। हाणे असां ठाहियूं था न, जॾहिं असां ठही वेंदासीं ओड़ा, त असांखे शरीर बि ओड़ो मिलंदो। तव्हां ॼाणंदा आहियो असां सर्वगुण संपन्न हुयासीं, हाणे वरी खां पुरुषार्थ था करूं। बाबा चए थो गर्भगृहस्थ में रहंदे हुए कोशिशि करे पुरुषार्थ कंदा रहो, ऐं पुरुषार्थ कंदे कंदे पंहिंजी गृहस्थी खे पवित्र ठाहो।
ठाहियो, गृहस्थी खे आश्रम, पवित्र आश्रम ठाहियो। गृहस्थ व्यवहार में कोई बंधननि में न फसियो आहे। जे पहिरां माण्हू केॾा फालतू फालतू बंधननि में फसंदा रहंदा आहिनि, लेकिन हाणे बाबा चए थो हाणे ज्यादा बंधननि में न फसो, पंहिंजी 21 जन्मनि जी कमाई करो, बाक़ी जो ॿार आदि अथव, धंधो वारी अथव, उहो कंदा रहो, लेकिन समय कढी करे बाबा खे यादि करो, दैवी गुणनि जी धारणा करो। दैवी गुणनि जी धारणा त कर्म कंदे ई असांखे बाबा खे यादि करे उहा धारणा थींदी रहंदी न। वानप्रस्थी अथवा विधवायूं, कुमारियूं आदि सभु फ्री रहंदा आहिनि न, बुढ़ापे में छा कमु, त तंहिंखां सुठो पंहिंजे अॻियां जे जन्मनि जी कमाई करो। बाबा चए थो हिन समय शादी करणु बर्बादी करणु आहे, शादी न करणु आबादी है। बाप चए तो ये मृत्यु लोग आए ही पतित विनाशी दुनिया, पावन दुनिया में हलणो आहे। इन करे ये अंतिम जन्म हिकु मुंहिंजे ख़ातिर पवित्र रहो, मां तव्हांखे स्वर्ग जो वरसो ॾियणु आहियां। पंहिंजे अंदरि जांच करो कि असां में कहिड़ो अवगुण आहे, असां में कहिड़ी बुरी चीज आहे, असां में कहिड़ा बुरा सुभाउ संस्कार आहिनि, कहिड़ो कहिड़ो विकार असांखे सताए थो। इहे सभु पंहिंजे अंदरि जांच कंदा रहो ऐं बाबा खे यादि करे कढंदा रहो त ऊच पद जी प्राप्ति थी वेंदी। मनुष्य पढ़ण जे लाइ किताब आदि ते केतिरो ख़र्चो कंदा आहिनि। हिते त किताब आदि जी ॻाल्हि ई न आहे, हिते त बसि बाबा छा थो चए कि पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करो। छो जो हुन परमात्मा खे यादि करण सां ई असांजे अंदरि सर्व ज्ञान, सर्व शक्तियूं, सर्व गुण अची वेंदा। हुन परमात्मा में ई सभु कुझु आहे, हुन निराकार में ई सभु कुझु आहे, सिर्फ़ु असां हुनखे निराकार रूप में यादि नथा कयूं। भगवान चऊं था, ईश्वर अल्लाह परम पिता परमात्मा चऊं था, लेकिन हुनखे निराकार रूप में मां भी आत्मा निराकार इन रूप में यादि नथा करो न, तॾहिं असां आत्मा की प्राप्ति नथी थिए, तॾहिं असांखे घड़ी घड़ी दुख था ॾिसणा पवनि। त हाणे इन रीति यादि करो त तव्हां सभु दुखनि सां मुक्त थी वेंदव। बाबा चए थो बाप जो सच्चो मंत्र ई इहो आहे, कहिड़ो, मनमना भव। बाक़ी त दुनिया में माण्हू ॾाढा मंत्र ॾींदा रहंदा आहिनि, जो मुख में जपदा रहंदा आहिनि, माला जो जाप ॾेई छॾिंदा आहिनि कि तव्हां जे माला जपदा रहो, मुख सां इहे मंत्र चईंदा रहो त शांति रहंदा। लेकिन काॾे वञो त हुते थोरी माला जपी सघंदव, हुते तव्हांखे क्रोध अची वियो त, हुते तव्हांखे दुख अची वियो त पोइ हुन में छा कंदव, हुते वेही करे माला जपंदव या मंत्र जपंदव। त तंहिंखां सुठो त परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि ई शक्ति भरे छॾो न। जाॾे बि वञो था बाबा खे यादि करो, बाबा त गुप्त आहे न, कंहिंखे छा पतो कि आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे परमात्मा सां गॾु वेठा आहिनि। त इहे गुप्त यादि ॾाढी कम जी यादि आहे, ऐं इन जो अभ्यास जेतिरो असां कंदासीं त असां भले काथे बि हुजूं, लेकिन सदा ई हुन परमात्मा सां हुननि जी यादि में, हुनजी छत्र छाया में रहंदासीं। हिते कुझु जपणो न आहे, हिते हुन परमात्मा सां गॾु असांखे रहणो आहे। बाबा चए थो कि झूठी चीज जी कोई वैल्यू थोरी हूंदी आहे, वैल्यू हीरनि जी हूंदी आहे न, पत्थरनि जी थोरी हूंदी आहे। हाणे बाबा चए थो इहो मुंहिंजो हिकु हिकु ज्ञान जो शब्द ₹1,00,000 जो आहे, हिकु हिकु ज्ञान लखनि जी मिल्कियत तव्हांजी कमाई थी थिए। त हिन ज्ञान खे असांखे सुठी रीति धारण करिणो आहे, घड़ी घड़ी असांखे यादि करे ॿियनि खे बि ॿुधाइणो आहे। दुनिया में शास्त्र त ढेर जा ढेर आहिनि, अधु कल्प द्वापर युग खां तव्हां शास्त्र पढ़ंदा आया आहियो न, हुन सां कुझु मिलियो तव्हांखे? हाणे त जेको मां तव्हांखे ज्ञान रत्न ॾियां थो, इहे अंदरि धारण कंदा, ॿियनि खे ॿुधाईंदसि तव्हांखे सतयुग में कहिड़ो पद्मा पदम तव्हांजी मिल्कियत हूंदी, केॾी वॾी असांखे धन संपत्ति थी मिले, सिर्फ़ु हिते ज्ञान रत्न धारण करण सां। हिते उहो बि शास्त्र आदि ग्रंथ कंठ करे छॾींदा आहिनि, पोइ माण्हुनि खे वेही ॿुधाईंदा आहिनि, हुननि सां कमाई थी वेंदी आहे। अॼुकल्ह इहो बि धंधे जो तरीक़ो शुरू थी वियो आहे न, भई ग्रंथ पढ़ी वियो, कुझु शास्त्र आदि कंठ करो, पढ़ी करे ॿुधाए त कमाई थिए। ॾिसो पाणी सां बि माण्हू कमाए थो। गंगा जे तट ते
कुछ भी न अथव त हुते वञी वेही रहो, कुझु मूर्ति आदि रखी छॾियो, माण्हू सनानु कंदा, हुते ईंदा, पैसा अची ॾींदा, तव्हां हुनखे कुझु न कुझु ईअं थोरो जाप जपी ॾियो, उन सां बि कमाई। ॾिसो कमाई जो माण्हू केॾो केॾो अलॻि अलॻि तरीक़ो ढूंढनि था, लेकिन बाबा चए थो हिते त कुझु न आहे, सिर्फ़ु पंहिंजे खे आत्मा सम्झो, ये हिकु हिकु ज्ञान जो रतन सम्झी करे जीवन में धारण कंदा त तव्हांजी हिकु ॾींहं में लख रुपए जी कमाई, अगरि तव्हां हिकु ॻाल्हि सम्झी त ईअं असां सॼो ॾींहुं केॾी सारियूं असां ॻाल्हियूं ॿुधंदा रहूं, धारण कंदा रहूं त असांजो एॾो सारो धन संपत्ति जमा थी थिए 21 जन्मनि जे लाइ। त इहा असली कमाई आहे न, बाक़ी त दुनिया में माण्हू कमाए थो, अॼु कमाए थो कल्ह शरीर छॾे त बसि हुते ई रहिजी वियो, उहो कमाई थोरी वेंदी। लेकिन इहे जेकी असां ज्ञान अंदरि धारण था करूं, इहे असां सां गॾु वेंदा, वो इन जे बलबूते ते असांखे सत्युग में धन संपत्ति मिलंदी। बाबा चए थो मां ज्ञान जो सागर आहियां, मां अची करे ब्रह्मा जे तन में तव्हांखे ज्ञान ॿुधाईंदो। उहो शास्त्र आदि पढ़ी करे तव्हांजी सदगति त थी न, द्वापर युग खां माण्हू ठाहे करे पढ़े थो, कुझु थियो, लेकिन हिन ज्ञान सां त असांजी सदगति थी थिए। त हाणे बाबा ॾाढी सहज युक्ति थो ॿुधाए कि तव्हां भक्ति मार्ग खां ॾाढो भटकिया आहियो न, कहिड़ी महिनत कई अथव, शास्त्र आदि कंठ करण में बि त महिनत लॻंदी आहे न, त एतिरी महिनत करण जी हाणे तव्हांखे दरकार कोन अथव। ॾाढो सहज तरीक़ो मां तव्हांखे ॿुधायां थो, छो जी बाबा चए थो मां ॼाणंदो आहे न मुंहिंजे ॿारनि द्वापर युग खां महिनत कई अथई, त हाणे बाबा चए थो मां तव्हांखे इन करे ॾाढो सहज तरीक़ो थो ॿुधायां। हिन सहज तरीक़े खे माण्हू ॼाणे करे सोचंदो अच्छा हेॾी आसानी सां भॻवान जी प्राप्ति थी वेंदी छा? हा, बाबा चए थो मां पीउ आहियां न, इन करे ॾाढो आसानी वारो तरीक़ो थो ॿुधायां। बाबा चए थो 84 लाख योनियूं चइण सां कुझु बि ॻाल्हि ॿुधी में न ईंदी आहे। मनुष्य आत्मा यूनियन में कीअं वञी करे जन्म वठंदी? 84 लाख त यूनियूं आहिनि, मनुष्य आत्मा त मनुष्य जीवन ई वठंदी न। तव्हां हाणे वरी खां पंहिंजे पाण खे लाइक़ु था ठाहियो हुन ऊच ते ऊच धर्म जे, धर्म भ्रष्ट धर्म कर्म भ्रष्ट हाणे थिया आहियूं न। हाणे बाबा असांखे वरी खां ज्ञान ॾेई करे ऊचे धर्म में वठी वञण जे लाइ तयार थो करे। सतयुग में सिर्फ़ु हिकु ई धर्म हुयो, हाणे त ॾिसो केतिरा ढेर धर्म आहे। बाप अची करे आत्माउनि खे विकारनि जी अथवा रावण जी जेल मां छुड़ाईंदा आहिनि, शोक वाटिका में खां छुड़ाईंदा आहिनि। शोक वाटिका जो कोई बि अर्थ न सम्झंदो आहे। बाप चईंदो आहे ये आहे शोक जी दुखनि जी दुनिया, सतयुग आहे अशोक अर्थात सुखनि जी दुनिया। हाणे पंहिंजी परम धाम आहे शांति जी दुनिया, सतयुग आहे सुख शांति जी दुनिया। बाबा चए थो कि हाणे हुन निराकारी दुनिया खे यादि करो, सुखनि जी दुनिया खे यादि करो। हाणे तव्हां में मां सर्व गुण भरणा आहियो। ॾिसो माण्हू कहिड़ी कहिड़ी संस्था ठाहे छॾींदा आहिनि, निर्गुण बालक। हाणे बालकनि में त ॾाढो गुण हूंदो आहे, छो जी नंढेपन में त ॾाढा कई ॿार त ॾाढो सुठो गुण ॾेखारींदा आहिनि। अगरि पिछले जन्मनि जा सुठा संस्कार गुण हूंदा त बालक खे निर्गुण कीअं ठाहे छॾींदा? इहे सभु अलाए कीअं कीअं नाम लिखी छॾिया अथनि। भारत में हिकु ई आदि सनातन देवी देवता धर्म जी संस्था हुई, हाणे कोई धर्म जी न आहे, परंतु मनुष्य 5000 वर्ष पहिरियों कल्प जी आयु खे लाखों वर्ष लिखी छॾियो अथनि। केॾो अज्ञान अंधेरे में सुम्ही पिया आहिनि न आत्माऊं। हाणे एतिरी घोर अज्ञान जी नींद मां बाबा सभिनि खे जगाइण आयो आहे। बाबा चए थो मां अची करे हिते यज्ञ रचंदो आहे, हिन यज्ञ में सॼी पुराणी दुनिया जी सामग्री स्वाहा थी वेंदी आहे। बाप अची करे हिन दुनिया खे नर्क सां स्वर्ग ठाहिण लाइ यज्ञ रचंदो आहे। बाबा चए थो सभिनि खे ॾाढो प्रेम सां सम्झाइणो खपे। हाणे उहो वेर भाव लड़ाई झगड़ो, हिन मूंखे ईअं चई हिन ईअं चई, हाणे छॾे ॾियो, इन्हनि में समय बर्बाद न करो। हाणे समय ॾाढो थोरो आहे, न त पोइ अंत में पछताइणो पवंदो कि बाबा असांखे एतिरो चई, असां बाबा जो एतिरो बि चयो न मञियोसीं। बाबा चई ॿार मिठा ठहो, मां मिठो ई न ठहियो।
इन करे हाणे खां ई मिठासपन पंहिंजे अंदरि धारण करो। सवेरे उथी करे माण्हू मंदिर आदि में वेंदा आहिनि, उन्हनि जी पूजा आदि कंदा आहिनि, केॾो कुझु महिनत कंदा रहंदा आहिनि न, पर बाबा चए थो एतिरी महिनत जी दरकार न आहे। सुबुह सुबुह जो उथी करे हथ मुंहुं धोई शांति सां पंहिंजे खे आत्मा सम्झो, परमात्मा खे निराकार रूप में यादि करो। पंहिंजी आत्मा खे परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा खे भरपूर करो। बाप खे यादि करे जन जन्मांतर जे पापनि सां मुक्त थियो। हाणे महिनत जी ॻाल्हि कोन्हे, महिनत त कई, भॻवानु मिली वियो न, हाणे पहचान मिली वई न, हाणे छो था महिनत करो। हाणे त हुनखे निराकार रूप में यादि करे पंहिंजी प्राप्तियूं करो न, हुन खां जेको मिले थो उहो आत्मा में भरो। बाक़ी हाणे जेको बि पहिरों वारी महिनत कंदा हुया भक्ति में, उहो करण जी दरकार न आहे। हाणे मां तव्हांखे मिली हुयमि न, बाबा चए थो कि मां हाणे हिन दुनिया खे जंगल खां मंगल ठाहिण आयो आहियां। सभिनि आत्माउनि जो हाणे पाठ पूरो थी वियो आहे। हाणे मां सभिनि खे पोइ मथे वठी वेंदमि, पोइ मथे खां पोइ हेठि आत्माऊं पंहिंजे पंहिंजे समय ते ईंदियूं। कोई सतयुग जे आदि में राजाई कुल में हूंदियूं, कोई प्रजा में, कोई दास दासी थी। सभी आत्माऊं हाणे पंहिंजे कर्मनि अनुसार ई ॿिए जन्म में उहो पद पाईंदियूं न। इन करे बाबा चए थो ॾाढो सावधानी सां हलणो आहे, पढ़ाई सुठी रीति करणी आहे। इहो ज्ञान धन दान करणो आहे, जंहिंसां असांजी कमाई थी वेंदी। बाबा चए थो इहे अविनाशी ज्ञान रत्ननि जो दान करण सां तव्हां मालामाल थी वेंदव। भारतवासियुनि जे लाइ ई इहो ज्ञान आहे। भारतवासियुनि खे ॿुधाइणो आहे कि परमात्मा वरी खां हिन सृष्टि ते पावन ठाहिण आयो आहे, सृष्टि खे ऐं आत्माउनि खे। चए थो मूंखे यादि करो त सुतुबदान ठही वेंदव। विकारनि जी प्रवेशता बि केॾी आहे न अॼुकल्ह आत्मा। जानवर बि क़िस्म क़िस्म जा हूंदा आहिनि, कोई में क्रोध ॾाढो हूंदो आहे। हर हिकु जानवर जो सुभाउ अलॻि अलॻि हूंदो आहे। क़िस्म क़िस्म जे सुभाउ वारा हूंदा आहिनि, दुख ॾियण वारा। ये जीव जंतु जानवर कीअं वृद्धि था पाइनि? छो जी धीरे धीरे मनुष्य आत्मा जो सुभाउ संस्कार जीअं जीअं ख़राब थो थींदो वञे न, ईअं ई अहिड़ा अहिड़ा ख़राब जानवर बि ईंदा था वञनि। सभिनि खां पहिरियों दुख ॾियण वारो इहो विकार आहे, काम कटारी हलाइण। रावण राज्य में हिन विकारनि जो राज्य आहे न, त बाबा त हमेशह असांखे रोज़ रोज़ सम्झाए थो कि ॿार हाणे बाप खे यादि करो, पवित्र रहो। इहो हिकु जनम पतित न ठहो। हाणे पंहिंजे हिन शरीर जे भान खे भुलिजो, पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो। पवित्र त रहणो ई आहे न। 84 जन्मनि जो पाठ हाणे पूरो कयो। हाणे असांखे वरी खां वापसि पंहिंजे घर हलणो आहे। हाणे इहे नाटक पूरो थी वियो। घड़ी घड़ी इहे बि वीचार सागर मंथन करो त ख़ुशी थींदी न कि भई हाणे इहे दुख जो नाटक पूरो थी वियो, हाणे सुख जो पाठ ईंदो। लेकिन सुख जे पाठ में केरु केरु ईंदो? जेको हाणे महिनत थो करे, बाप खे यादि थो करे, पंहिंजे अंदरि दैवी गुणनि जी धारणा थो करे। महिनत त सिर्फ़ु इहे ई आहे न, बाप खे यादि करणु, दैवी गुणनि जी धारणा करणु। इन में बि महिनत छा आहे? पतो लॻी वियो मुंहिंजो बाप उहो आहे, बाप चए थो हीअं हीअं करो त बसि करो। हा बाबा करे करे करो। बाबा चए थो उल्टो सुल्टो न खाओ, उल्टो सुल्टो न ॻाल्हायो, न ॾिसो मतिलबु न ॾिसो। पीउ थो चए न, पीउ त हमेशह ॿारनि जे लाइ सुठो ई चईंदो। जॾहिं असां हेॾे समय खां बाप खे यादि पिया करूं, हाणे उहो ई परमात्मा बाप अची करे असांखे एतिरी ऊची शिक्षायूं थो ॾे ऐं गारंटी बि थो खणे। पूरे 21 जन्मनि जी कोई गारंटी खणंदो? अॼु साधु संत गुरूअनि आटली वटि बि वेंदासीं, चईंदासीं असांजी मनोकामना पूरी थिए, दुख दूर थी वञे, त उहो बि गारंटी न खणी सघंदो। उहो बि असांखे आशीर्वाद ॾींदो। पोइ अगरि दुख न वियो, कुझु मनोकामना पूरी न थी, कुझु गड़बड़ थी वई त चईंदो भाभी। लेकिन बाबा त असांखे पूरी गारंटी थो ॾे कि मुंहिंजे चए ते हलंदव त पूरा 21 जन्म तव्हांजे जीवन में कॾहिं दुख ईंदो ई न। दुख छा थींदो आहे, विकार छा थींदा आहिनि आत्मा खे, इहे ई न पतो आहे। त इहे गारंटी ॾियण वारो केरु? आत्माउनि जो बाप परमात्मा। हाणे ॿारनि खे सपूत ठहिणो आहे, बाप जे चए ते हलणो आहे।
लायक ठहिणो आहे न। बाबा चए थो जेतिरो थी सघे सभिनि खे ॿुधाईंदा रहो त तव्हांजो बि दान पुण्य थी वेंदव, तव्हां बि ॾाढा ऊच पद खे प्राप्ति कंदव। सभई माण्हू केॾा पुकारनि था न पतित पावन अच, ऐं मां अची वियो आहियां एॾो वॾो कमु थो करां त बि न पहचाने सघिया आहिनि। छो जी गीता में लिखियलु आहे न भॻवानु कृष्ण जे रूप, भॻवानु कृष्ण आहे, कृष्ण जे रूप में ईंदो। लेकिन बाबा चए थो मां कोई न त मां कृष्ण आहियां न कृष्ण जे रूप में ईंदो आहे, मां त निराकार ज्योतिर्बिंदु साधारण मनुष्य तन में ईंदो। त साधारण मनुष्य तन हाणे ई त ईंदो न। ऐं पोइ वरी माण्हुनि शास्त्रनि में इहो बि लिखियो आहे अञा कलयुग ॾाढो हलंदो, त इन करे कोई सोचे बि न सघंदो आहे कि भॻवानु अची वियो आहे। लेकिन जे कल्प पहिरियों सम्झियो हूंदो कि हा इहो ज्ञान सम्झो हूंदो, उहा आत्मायूं अची करे आपे ई ज्ञान वरितो, आपे ई उन्हनि खे सुठो लॻो सम्झ में ईंदो। छो जी रील त भरियल आहे न आत्मा में, उहो जेको पाठ वॼाए आहे त आत्मा खे स्मृति त ईंदी आहे। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे अनेक प्रकार जी प्रवृत्ति सां निवृत्त थियण वारा नष्ट मोह स्मृति स्वरूप ठहो। स्व जी प्रवृत्ति, दैवी परिवार जी प्रवृत्ति, सेवा जी प्रवृत्ति, हद जी प्राप्तियुनि जी प्रवृत्ति। हाणे हिन सभिनि प्रवृत्तियुनि सां नष्ट मोह ठहो, अर्थात न्यारा ठही वञो। त असां बाप दादा जे स्नेह रूप खे साम्हूं रखी करे स्मृति स्वरूप ठहो। असां जॾहिं न्यारा थी वेंदासीं त पोइ बाबा चए थो नष्ट मोह थियणो आहे। न्यारो ठहिण लाइ बाप जे स्नेह रूप में समाए साम्हूं रखी करे उनजो स्वरूप ठहो। हाणे असां एॾी सारी चीजुनि खां न्यारो कॾहिं थी ईंदासीं जॾहिं असां उन परमात्मा खे पंहिंजो ठाहींदासीं। त जॾहिं परमात्मा खे पंहिंजो ठाहींदासीं, सोचंदासीं परमात्मा ई हाणे सभु कुझु संभालंदो, त पोइ जल्दी सां असां जो सभिनि मां मोह ख़तमु थी वेंदो। त बाबा चए थो जेतिरो जेतिरो इहे स्मृति में लाहींदा कि हाणे असां आत्माउनि जो बाप परमात्मा सभिनि जा दुख दूर करण आयो आहे, जिन सभु आत्मायूं मुंहिंजो भाउ आहिनि, ओतिरो ओतिरो असांजी हिक ॿिए मां शरीरनि में जेको मोह आहे न, चीजुनि में जेको मोह आहे उहो ख़तमु थींदो। स्लोगन आहे कमल फूल समान न्यारा रहो त प्रभु जो प्यार मिलंदो रहंदो। अगरि असांखे परमात्मा जो प्यार खपे पंहिंजे जीवन में त हिन दुनिया में रहंदे हुए जीअं त आयो ई न, सभु कुझु कंदे हुए बि सभिनि खां न्यारो, तॾहिं हुन परमात्मा जो प्यार असांखे मिली सघंदो आहे।